बलोचिस्तान के ज़िले खुजदार में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई 5 भारतीय इंस्पासठ दहशतगर्द मारिजी विया। ISPR मुजिब 14 ऐं 15 सेप्टेम्बर की रात इंटेलिजेंस इतला की बुनियाद से कामयाब ऑपरेशन किया वियो। फायरिंग की डेवड़ दौरान 5 भारतीय इंस्पासठ दहशतगर्द मारिया विया। मारिजी वियल दहशतगर्द इलाके में दहशतगर्दी की कार्रवाई में मुलस हुआ। वॾे अंग में हथियार ऐं बारूदी मवाद हथ। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी के नासूर के पाड़ा खत्म करण लाइ पुरज़म आहिनि। दहशतगर्दन के समूरन सहूलतकारन ऐं ॾोहारनि खे इंसाफ़ के कटड़े में आंदो वेंदो। पंजाब हुकूमत GHQ हमले केस बाबत जेल ट्रायल जो नोटिफिकेशन वापस वठी छॾियो। रावलपिंडी की दहशतगर्दी टोड़ अदालत GHQ हमले केस की ॿुधणी 19 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। ईंदड़ ॿुधणी ते ॿिनि शाहिदनि खे तलब कयो वियो। अदालत सुप्रीडेंट अडियाला जेल के वीडियो लिंक जा इंतज़ाम करण की हिदायत करे छॾी। 9 मई जा ॿियनि 11 केसेस जूं ॿुधणियूं 1 अक्टूबर ताईं मुलतवी। PTI बानी की भेण अलीमा ख़ान चयो आहे त पंजाब हुकूमत नोटिफिकेशन में चयो आहे त बानी जो ट्रायल वीडियो लिंक के ज़रिए कयो वेंदो। वकीलनि खे ख़दशा आहिनि, असील सां मुशावरत करणी हूंदी आहे। तहरीक इंसाफ़ जो अदालतुनि ते एतमाद जो इज़हार। चेयरमैन बैरिस्टर गौर चयो आहे त अदलिया मां उम्मीदूं आहिनि। पहिरियों भी चयो हो त अदालतुनि ते एतमाद आहे। मुल्क में सियासी शिकताण वधी वई आहे। अवाम में मायूसी आहे। हाणे सज़ा ऐं आचर बाज़ार ख़त्म थियणु घुरिजे। मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गौर चयो त 27 सेप्टेम्बर ते पेशावर में जलसो आहे। PTI बानी जलसे जूं ज़िम्मेवारियूं अली अमीन गंडापुर खे ॾिनियूं आहिनि। जलसे में सॼे मुल्क मां माण्हू शिरकत कंदा। इस्लामाबाद हाई कोर्ट के जस्टिस तारिक जहांगीर के कम खां रोकण जो 2 सफ़नि ते ॿधल हुकुमनामो जारी। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट सरफराज डोगर ऐं जस्टिस आज़म खान लिखत में हुकुमनामो जारी कयो। हुकुमनामे में चयो वियो आहे त सुप्रीम जुडिशियल काउंसिल के फ़ैसिले ताईं जस्टिस तारिक जहांगीर के कम खां रोकियो पियो वञे। केस असास नोयत जा सवाल आहिनि। जज की एहलियत बाबत सवाल आहे। अदालत के ॿुधायो वियो त सुप्रीम जुडिशियल काउंसिल में शिकायत भी ॿुधणी हेठि आहे। फ़ैसिलो अचण ताईं जज के कम खां रोकण जो हुकुम ॾिनो आहे। अटॉर्नी जनरल ऐं एडवोकेट जनरल इस्लामाबाद खां 21 अक्टूबर ते मुदत तलब कई वई आहे। हिक ॿी दरख़्वास्त गुज़ार जे केस में दुरबड़जण की दरख़्वास्त भी मंज़ूर कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 3 मुल्कनि के दौरे ते रवानो। सऊदी अरब, बर्तानिया ऐं अमरीका जा दौरा कंदो। रिपोर्ट्स मुजिब वज़ीर आज़म अॼु सऊदी अरब पहुची सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म सुभाणे बर्तानिया लाइ रवानो थींदो। बर्तानिया में 2 ॾींहं तरसण बाद अमरीका रवानो थींदो। ज़रनि मुजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अमरीका दौरे दौरान गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली के ख़िताब कंदो ऐं अहम आलमी अॻुवाणनि सां भी मुलाक़ातूं कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त चीन सां दोस्ती नस्ल दर नस्ल अॻिते वधंदी। मुखालिफ़ अंसर दोस्ती के नुक़सान नथा पहुचाए सघनि। सदर आसिफ अली ज़रदारी शिंघाई में कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइना के सेक्रेटरी सां मुलाक़ात कई। ख़ातून अवल आसपा भुट्टो ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुलाक़ात में मौजूदु हुआ। सदर आसिफ अली ज़रदारी शिंघाई में मुफ़ाहिम के 3 याददाश्तनामनि ते सही की तक़रीब में भी शिरकत कई। सदर ज़रदारी चयो त MOUs पाक चीन ज़राई टेक्निकी ऐं माहौलियाती सहकार के मज़बूत बणाइण जूं अमली कोशिशूं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी शिंघाई में चीन के तामीराती कंपनी बेल्ट एंड रोड इंफॉर्मेशन इंडस्ट्री यूनियन के सलाहकार ऐं चीनी कंपनी के वफ़द सां भी गॾिजाणियूं कयूं। आवाज़गारनि जो नुक़सान थियो आहे, अज़ालो करण लाइ को हल कढियो वञे। ॿी सूरत में फूड सिक्योरिटी जा जेके मसइला थींदा उहे अवां खां संभालिजी न सघंदा। वॾे वज़ीर मुराद अली शाह जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। वॾे वज़ीर चयो त वज़ीर आज़म जा थोराइता आहियूं। ज़राई एमरजेंसी लॻाई आहे ऐं हिक कमेटी भी ठाही आहे। कमेटी में सूबनि जा नुमाइंदा भी शामिल आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत गॾियल क़ौमुनि में इमदाद की अपील कई त सिंध समेत ॿियनि सूबनि जूं हुकूमतूं सपोर्ट कंदियूं। गुडू बिराज वटि पानी के वकिरनि में लाथ मथां दर्जे की ॿोॾ बरक़रार। गुडू वटि मथां वकिरो 5,70,027 क्यूसेक ऐं हेठां वकिरो 5,42,809 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बिराज वटि मथां दर्जो बरक़रार, वॾी ॿोॾ बरक़रार। मथां वकिरो 5,71,800 क्यूसेक, हेठां वकिरो 5,60,120 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बिराज वटि नंढी ॿोॾ बरक़रार, मथां वकिरो 3,553 क्यूसेक, हेठां वकिरो 2,89,098 क्यूसेक रिकॉर्ड। सिंधु में चाड़बाद सैदी मूसाणी वटि 5 ज़मींदारी बंद के गारा पइजी विया। ॻोठ अब्दुल लतीफ़ कलड़ो, उमर शेख जाड़ो कलड़ो, मोरमाशी अब्दुल गनी चांडियो ऐं माशूक चांडियो पानी हेठि अची विया। फसल लुड़ी विया। ॻोठणनि पारां अब्दुल गनी चांडियो, हसन कलोड़ो, दोदो कलोड़ो, जाड़ो कलोड़ो ऐं ॿिनि ज़मींदारी बंधनि खे लॻल घारा बंदि करण जूं कोशिशूं
मञट दरबेलो ऐं भोटी जे कचे वारे इलाइक़े खे मुकमल तौर पाणी लपेट में आणे छॾियो। ॻोठनि खे शहरनि सां मिलाईंदड़ तगड़ रोड बि लुड़ी वियो। ऐसे बचाव बंद ते दॿाउ बरक़रार। घोटकी जे कचे जो ॻोठ दाऊद तलाई पाणी हेठि अची वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त पके ते मुंतक़िल करण लाइ इंतिज़ामिया का बि मदद नाहे कई। दौलतपुर सफ़न जे कचे में हिकु नौजवान ॿुॾी फौत। नौजवान गुलाम हुसैन डाहिरी घर में दे ॿुॾी फौत थी वियो। लाश हथ। कंदाकोट में हथियारबंदनि जी फायरिंग हिकु ॼणो मारिजी वियो। सुञाणप ॻोठ नूर हसन वासी महरदल सब्ज़ोई तौर थी। वाक़े बाद जवाबदार फरार। लाश अस्पताल मुंतक़िल। इलाइक़े में ॾकाउ पकड़िजी वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो बेलकाणी ऐं सब्ज़ोई धुरियुनि विच में हलंदड़ पुराणे तकरार तां पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। एशिया कप में अॼु पाकिस्तानी टीम यूएई खिलाफ़ मैच खेॾंदी या न, हतमी फ़ैसिलो न थी सघियो। पीसीबी जो आईसीसी खे ॿियो ख़त। मैच रेफरी एंडी पाई क्राफ्ट खे हटाइण खां सवाइ ॿियो रस्तो नाहे। केस हटाए वञे। ख़त में चयो वियो आहे त एंडी पाई क्राफ्ट एक्सपर्ट ऑफ क्रिकेट खे पामाल कयो। मैच रेफरी ॼाणी वाणी भारतीय टीम ख़िलाफ़ कार्रवाई न कई। पीसीबी चाहे थो त आईसीसी कोड ऑफ कंडक्ट जे तहत कार्रवाई अमल में आणे।